सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवा है मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। नाज़रीन, ठट्टो में सिविल अस्पताल मखली जे मुलाज़मन रिहाइशी कॉलोनी जी गुज़िरियल सालन खां गैस लाइन बंद हुजण करे सख्त परेशानी जो शिकार आहिनि। गैस जी बहाली लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन ॾिस में सिविल अस्पताल मखली जे मुलाज़मन अब्दुल करीम भांद, हाजी अशरफ खुश्क, हाजी असद खुश्क, बचल पंवर ऐं ॿियनि चयो त अस्पताल जे मुलाज़मन लाइ क़ाइमु कयल रिहाइशी कॉलोनी जो गुज़िरियल सालनि खां गैस जी लाइन बंद पियल आहे। लाइन बहाल नथी कई वञे। हुननि चयो त गैस जी बहाली लाइ दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि पर अमल न थी सघियो। सिविल अस्पताल मखली खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई। एहतिजाज कंदड़नि जो चवणु हो त जेकॾहिं गैस जी पाइपलाइन बहाल न कई वई त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन।